वज़ीर आज़म शहबाज शरीफ नेशनल एक्शन प्लान जी एपेक्स कमेटी जो अहम इजलास अॼु तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास मंझंदि 1 वॻे वज़ीर आज़म हाउस में थींदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत वफ़ाक़ी वज़ीर, चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं IGs शिरकत कंदा। इजलास में चीनी वर्कर्स जी सिक्योरिटी जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वेंदी। नेशनल सिक्योरिटी बाबति अहम फ़ैसिलनि जो बि इम्कान। पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून की कमेटिन में एक दफ़ो बीहर मुलाकात। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज अशरफ, राणा सनाउल्लाह, ख्वाजा साद रफ़ीक और ॿियनि जी शिरकत। शाज़िया मरी जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ और बिलावल भुट्टो ज़रदारी की मुलाकात दौरान का बि अगभराई न थी आहे। बजट समेत ॿियनि मामलनि ते इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सियासी पार्टियूं पंहिंजी अना लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाए रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार के बजट ते पीपल्स पार्टी जा एतराज़ ख़त्म करणु घुरिजनि। बजट ते हुकूमत सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। सभिनी सियासी पार्टियुनि जी गॾियल कोशिशुनि सां मुल्की मसइलनि खे हल करे सघिजे थो। अवाम जो बिजली पैदा कंदड़ इदारनि तां एतमाद खॼी रहियो आहे। सिंध में नए मनसूबे सां ग़रीब अवाम खे सोलर ज़रिए मुफ़्त बिजली ॾिनी वेंदी। पीपल्स पार्टी नौजवाननि खे रोज़गार ॾियणु चाहे थी। जज नौकरियुनि तां स्टे ऑर्डर ख़त्म कनि। लियारी जा माण्हू शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जा लाडला आहिनि। कराची सां संदसि रिश्तो 3 नस्लनि जो आहे। निगरान हुकूमत दौरान पैदा थियल मसइला हल थी रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी क़यादत में अमन अमान जो मसइलो हल कयो पियो वञे। हब डैम मां पाणी जी फ़राहमी वधाए कराची शहर जो मसइलो हल कयो वेंदो। कुरम जिले में बारूदी सुरंग जो धमाको, पाक फौज जा 5 जवान शहीद। सिक्योरिटी फोर्सिस जो इलाक़े के कड़ो सर्च ऑपरेशन। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त कुरम जिले में बारूदी सुरंग जे धमाके में 5 जवान शहीद थी विया आहिनि। पाक फौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में मसरूफ़ आहे। CTD हैदराबाद के जामशोरे में कार्रवाई। पाबंदी मिलियल तंज़ीम तहरीक तालिबान जो दहशतगर्द गिरफ्तार। CTD तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ्तार दहशतगर्दी सुञाणप ज़मान उर्फ आदिल तौरती आहे। संदसि कब्ज़े मां रोक रक़म, चंदे जूं पर्चियूं ऐं ॿियो सामान हथ। दहशतगर्द अफ़गानिस्तान मां तरबियत याफ़्ता आहे। इसराइल जी रफ़ा में अल मवासी कैंप ते बमबारी, 25 फ़लस्तीनी शहीद, 50 ज़ख़्मी। यहूदी फोर्सिस अल ज़ैतून, बैतुल हया, अल जाला ऐं अन नसर जे इलाक़नि खे निशानो बणायो। 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं शहीदनि जो अंग 37,500 जे वेझो पहुची वियो। 85,653 माण्हू ज़ख़्मी थी चुका। इसराइली हमलनि ते हमास जी जवाबी कार्रवाई। 2 इसराइली फ़ौजी मारिजी विया। केतिरियूं ई गाॾियूं तबाह। हमास ज़ैतून मुहल्ले में इसराइली फ़ौजी अॾे खे निशानो बणाइण जी वीडियो जारी करे छॾी। गज़ा बहरान ते अमरीकी परॾेही खाते जो हिकु वधीक उहिदेदार मुस्तफ़ी। इसराइली फ़लस्तीन मामले जे माहिरनि एंड्रयू मिलर इस्तीफ़ा ॾेई छॾी। T20 वर्ल्ड कप जे मैच में ॾखिण अफ्रीका दिलचस्प मुक़ाबले बाद इंग्लैंड के 7 रन्सनि तां शिकस्त ॾेई छॾी। 164 रन्सनि जो हदफ़ जे जवाब में इंग्लैंड जी टीम 156 रन्सूं ठाहे सघी। प्रोटीज़ तरफ़ां डिकॉक 65, डेविड मिलर 43 ऐं हेड्रिक्स 19 रन्सूं ठाहे नुमाया रहिया।